जोरदार ताड़ियुनि में मुस्कान साहब। मुझो नालो मुस्कान है। मां क्लास 5 जी शागिर्दानी आया। आज जो मुझे टॉपिक है सिंधी रवायत शान ए प्यार। मौजूद उस्ताद प्यारा दोस्तों ए मौजूद मेहमान अस्सलाम वालेकुम। आज मां गलाइंदा सिंधी रवायत शान ए प्यार बाबा। सिंधी सकाफत सिर्फ लबास गलाइण या मेलन ठहलन जो नालो ना है, पर वो मोहब्बत इज्जत ए शान से जुड़ियल एक खूबसूरत जिंदगी जो तरीको है। सिंधी रवायत में एक अड़ो रंग है जो दिलन के जोड़े तो ए मानन के एक बे से मोहब्बत ए भाईपी में रहन सिखारे तो। सिंधी रवायत जी सब का बड़ी शान मेहमान नवाजी है। सिंधी मानू दिल खोले मेहमान जी आजरा कन था। अजरक ओडान एहतराम जी अलमत है। सिंधी टोपी दे इज्जत जो एहतराम वडन जी इज्जत नडन सा प्यार पढ़ने सा खुशी इखलाकी आई गज्जी रहन जो दर्स मिले तो। सिंधी शायरी गीत बेत आई कलाम आई मोहब्बत आई इंसानियत जो आवाज बुधन में अचे तो। सिंधी सकाफत जी शान हुआ है त असा नफरत के रद्द करे प्यार के आम करे थी। सूफी शायर चवन था दिल साफ रख जबान मिठी रख ऐं हर के सा प्यार सा पेश अच। वो ही सिंध जो असुल प्यार ऐं सुञाणप आहे। अचो त पंहिंजी खूबसूरत सिंधी रवायत के जिंदा रखो। उन्हनि सां प्यार करियो ऐं दुनिया के ॾेखारियो त सिंधी शान इज्जत मोहब्बत ऐं इंसानियत आहे। मेहरबानी। सिंध धरती जिंदाबाद।